रेलवे जे चीफ इंजीनियर जे 4 जून वारे ख़त में हादसे जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो हुयो। रेलवे हेडक्वार्टर जे चीफ इंजीनियर ख़त ज़रिए डीएस रेलवे सखर पारां हेडक्वार्टर के लिखे ख़त जो जवाब ॾिनो। चीफ इंजीनियर जवाबी ख़त में डीएस रेलवे सखर के मुखातिब थींदे चयो त तव्हां खे मरम्मत लाइ समूरा वसीला फराहम कया विया। ख़त में चयो वियो आहे त मंज़ूर थियल बजट खां वधीक मशीनूं पैसा ऐं सामान तव्हां खे ॾिनो वियो। ख़त में चयो वियो त तव्हां खे ML1 केमिकल ट्रीटमेंट ऐं स्कैनिंग मशीनूं बि मोकिलियूं वयूं हुयूं। डीएस रेलवे सखर के मोकिलियल ख़त में चीफ इंजीनियर इहो बि चयो त तव्हां खे घुर्बल रक़म, तेल, पटड़ियूं, सीमेंट ऐं काठियूं बि मोकिलियूं वयूं हुयूं। ख़त में पुछाणो कयो वियो त तव्हां सभु कुझु मिलण बावजूदि अञा ताईं मरम्मत जो कमु छो शुरू नाहे करायो। चीफ इंजीनियर चयो त डीएस खे रेलवे जे ट्रैक जी बहाली ऐं मरम्मत ते ध्यानु ॾियणो हूंदो आहे। तव्हां जे इन नाअहली सां कंहिं बि वक़्तु वॾो हादसो थी सघे थो। पंहिंजे ख़त में चीफ इंजीनियर चयो त सॼे मुल्क जे डिवीज़नल खां वधीक बजट तव्हां खे ॾिनी वई। तव्हां हेड क्वार्टर खे मरम्मती कम बाबति आगाह छो नथा कयो।